हीअ आहे क्लास 5। अस्सलाम वालेकुम। कहिड़ा बाबा ख़ुशि आहियो? अच्छा हाणे तव्हां खां सुवाल मां पुछां, जंहिंखां सुवाल पुछां उहो ई जवाबु ॾिए, ठीकु आहे बाबा? हाँ अच्छा, सुवाल इहो आहे, सुवाल ध्यान सां ॿुधिजो। हिकिड़ो माण्हू पंहिंजी गंज कराए थो 10 रुपए में। घणे रुपए में? 10 रुपए में। घणनि रुपयनि में बाबा? पंहिंजी गंज कराए थो त 13 जेको आहे सो गंजा घणे में जेको आहे सो पंहिंजी गंज कराईंदा, छोड़ कराईंदा? फ़ाइज़ा ॿुधाए सभ खां पहिरियां। हिकिड़ो 10 रुपए में कराए थो, जे 13 हुजनि गंजा त उहे घणनि पैसनि में गंज कराईंदा? 130। आवाज़ केरु न करे बाबा, हथु हेठि कयो। तव्हां ॿुधायो? 130 रुपए। 13 तव्हां ॿुधायो? 13 गंजा बाबा घणनि? 130। जी बाबा 130 रुपया। तव्हां ॿुधायो? 130 में गंज कराईंदा। हाँ बाबा वाह ज़बरदस्त। उहे पहिरियां ई गंजा आहिनि, जवाबु सही आहे। पहिरियां ई गंजा बाबा, हुनजी गंज वरी छा आहे, पहिरियों उहा ठोड़ लॻा पिया हुननि, ठोड़ कराए छॾी आहे त उहे छाजा पैसा भरींदा? चयोमांव त सम्झिजो हिसाब खे। ताड़ी हलायो हिन लाइ, ताड़ी वॼायो, ताड़ी। शाबाश। उहे पहिरियां ई गंजा आहिनि।